सब तुझी गलती आ तुझी वजह खां भॼी वियो आहे तोखे ॿुधायो बि हो हथ ॿधल रखजां हुनजा पोइ छो खोलियई साईं गलती थी वई मां त उन्ही जे करे हथ खोलिया त मानी खाए वठे मूंखे कहिड़ी ख़बर त हू भॼी वेंदो बेवकूफ़ तुंहिंजा हथ वढियल आहिनि छा पंहिंजे हथ सां खराई छा उनजे हथ खोलण जी कहिड़ी ज़रूरत पतो ई न पियो कीअं भॼी वियो हिते किथे हूंदो ॻोल्हे वठंदासीं जेकॾहिं न मिलियो न त तुंहिंजी खल उॾोड़े छॾींदुसि हुन छोरे जे अॻियां डील थियल हुई हाणे कहिड़ो जवाबु ॾींदुसि हल त ॻोल्हियूंसि आदमी बस मां अचाई तो बस मां रस्ते ते 2 मिनट बस वेट कयो बस मां अचां खैर था भाई रुकंदो थो अची त मुंहिंजे पोयां धाड़े लाइन जेके मूंखे अॻियां कयूं पिया वञनि मां उन्हनि जी हिरासत खां भॼी आयो आहियां मूंखे तूं पनाह ॾे अदा तू ख़बर आहे ना कुछ पे न थींदो मां आहियां न कुछ पे न थींदो साईं ही रही हमारी अमानत शाहज़ैन रास्ते में का तकलीफ तो कान आई ना साईं सब कुछ प्लान मुताबिक थियो पर एक शख्स असांजे शिकार ते कब्जो करण में चाहियो उन्हीअ खे बि आख़िरी आरामगाह में सुमारे आया उनखे बि ख़बर पइजी वई त मल्हार जे शिकार में हथ विझण जो अंजाम छा हूंदो आहे साईं ही रही उन्ही जो पर्स ऐं बाक़ी सामान किथे आहे जी डॉक्टर मां चयो थो किथे आहे अदा मल्हार असांखे माफ़ कर असांखे इल्म न हुजे तव्हांजो भाउ आहे हा साईं वाकई असांखे इल्म न हो असांखे पंहिंजे पालणहार जी कसम आहे हा शाहज़ैन सियाणा सच चवंदा आहिनि त बाहि लाहींदे बर खे त लॻंदे ई घर खे मां ही आड़ा चाचे वालू लाइ ॿारियो हो ऐं साड़ी मां पाण राख थियुसि अलासी मूंखे मुंहिंजे भाउ जे लाश जो तोहफ़ो हथनि में ॾेई इहो साबित करे छॾियो आहे त बुराई जो नतीजो पूरो थींदो हा मल्हार असांजी तौबा अॼु खां पोइ कंहिं ग़रीब खे ॾींदासीं न त ॾुखाईंदासीं बि न शाहज़ैन वञो वञो तव्हां उन मज़लूम खे छॾे ॾियो हीअ थी का ग़रीब खे ॾुखाइण जो अंजाम